नवा खे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है गंबट में मातमी जुलूसनि जे रस्तनि ते लॻल CCTV कैमराऊं नाकारा हुजण जो इंकशाफ थियो आहे। बिल्कुल नाज़रीन, लखे रुपयनि जी लागत सां लॻायल 36 कैमराउनि जी सार संभाल न थियण सबबि नाकारा बणिजी वियूं आहिनि। अहम ख़बर आहे अवां ताईं पहुचायूं पिया। गंबट में मातमी जुलूसनि जे रस्तनि ते लॻल CCTV कैमराऊं नाकारा हुजण जो इंकशाफ थियो आहे। लखे रुपयनि जी लागत सां लॻल 36 कैमराउनि जी सार संभाल न थियण सबबि नाकारा बणिजी वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं गंबट मां किशोर कुमार खां। किशोर, छा तफ़सील आहिनि? जी, तफ़सील तव्हांखे ॿुधाईंदोला त मोरमुल हराम जो सिलसिलो बि जारी आहे। ॿिए तरफ़ जेको आहे इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि शहर जे अंदरि जेके 36 CCTV कैमराऊं लॻल आहिनि उहे पिणु जेको आहे नाकारा बणियल आहिनि। ॿियो तव्हांखे ॿुधाईंदोला त हीअ जेके CCTV कैमरा चेयरमैन जे दौर में लॻाई वयूं, पर अफ़सोस इहो आहे त हिन महिल ताईं जेको आहे हीअ जेके चूंडियल नुमाइंदा त पंहिंजी जॻह ते, पर हिते जो म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उनजे अंदरि मौजूदु जेको CMO आहे उनजे तरफ़ां जेको आहे लातालकी जो इज़हार कंदे जेको हिन महिल ताईं जेको आहे हुननि CCTV कैमराउनि जो मुरमती कमु शुरू न कराए सघिया आहिनि। ॿियो इहे ख़दशा पिणु ज़ाहिर कया था वञनि त अॼु सख़्त मोरमुल हराम आहे, सिक्योरिटी इंतिज़ाम बि सख़्तु आहिनि, एहसास पिणु करार ॾिनो वियो आहे रूटनि खे। उन सां गॾोगॾु सफ़ाई सुथराई जो निज़ाम बि बहितर न आहे। ज़िले इंतिज़ामिया खां जेके शिया अॻवान आहिनि उन्हनि पिणु इहो मुतालबो कयो आहे त फौरी तौरु जेके CCTV कैमराउनि सां गॾोगॾु सफ़ाई सुथराई जो निज़ाम ऐं जेके रूट्स आहिनि उहे क्लियर करे ॾिना वञनि। जी, महिरबानी अवां जी किशोर अपडेट करण लाइ।